सॼी सिंध जियां मीरपुर ख़ासि ज़िले में बि बरसाति तबाही मचाए छॾी। ग़रीब मिसकिन ऐं कखावन घरनि में रहंदड़ माण्हू बेघर बणियल। सिम नाला अवरटाप थियण करे सवें ॻोठणा पंहिंजा ॿार बचा माल काहे रोडनि ते अची विया। खुले आसमान हेठि वेठलनि खे न तंबू न राशन न वरी को मच्छर मार फारो। बच्चन के वर खाधो बाधो कोन आई तो भत जो मेरे लप मिले तो ॿारनि खे ॾियूं था, बाक़ी ॿार कई शइ कोन थी। ज़ुल्म थी वई असां ग़रीबनि जी। हा सभिनी जे घरनि जे पाणी आयो, घर पर किरी विया सभु। हाणे बचनि जे मानी बानी किथे बचनि। हाणे हिकिड़ो पैसो कोन आहे त बचनि जो करियूं न, किथे पाणी असांखे कढण ॾे, छा करियूं। बरसाति सबबि मीरपुर ख़ासि तोड़े तालका शुजाबाद, डिगड़ी, तालका हुसैन बख्शमरी, सिंधड़ी, झुडो, टंडो जान मोहम्मद, नौकोट, कोट गुलाम मोहम्मद एलबीडी जी नाहलीअ करे सिम नाला अवरटाप थिया त वरी एलबीडी जे पुलनि मां पाणी न निकिरण करे रवासिन जो एहतजाज। डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबिदीन पारां ज़िले खे आफ़त सतह करार ॾियण लाइ आला अख़्तियारनि खे लेटर पिणु जारी करे छॾियो। जी सॼे ज़िले में 2.5 लख माण्हू डायरेक्टली इफेक्टेड आहिनि। इहे फिगर ज़ारी ॻाल्हि आहे, मथे बि थी सघे थी। असांजी हिकिड़ी इनिशियल असेसमेंट आहे, असां सर्वे कयूं पिया, पर जेके माण्हू असांखे डिस्प्लेस थिया आहिनि, जेके रोडनि ते अची विया आहिनि, रिलीफ कैंप्स में चयूं तक़रीबन 7 खां 7.5 जे क़रीब आहिनि। ऐं इहा फिगर अञा बि कंफर्म न आहे, छोकी अञा माण्हू डिस्प्लेस थियनि पिया, छोकी जीअं जीअं ब्रीचिस थियूं आहिनि उन ब्रीचिस सां ॿियनि ॻोठनि में पाणी वञे पियो, माल मवेशी माण्हू सभु डिस्प्लेस थी आहिनि जे करे। ऐं असां PDM सां इहा ॻाल्हि शेयर कई टाइमली, ऐं असां उन्हनि खे इहो लेटर बि लिखी छॾियो त तव्हां प्लीज़ मीरपुर ख़ासि ज़िले खे कैलेमिटी हिट एरिया डिक्लेयर कयो, छोकी हाँ इन में ब्रीचिस वधनि पियूं ऐं मथां खां जेको पाणी अचणो उन ज़िले मां गुज़रणो। बरसाति सबबि जिते माण्हू मुतासिर थिया उते वरी फसलनि खे बि कापारी धक रसियो आहे। ताज़ियुनि बरसातनि सबबि हज़ारे माण्हू मुतासिर ऐं बेघर थी विया आहिनि। रिलीफ कैंपनि में कुझु त तरसिया, बाक़ी सुखड़नि आसरनि ते वेठा रहिया। साल 2020 में बि मीरपुर ख़ासि ज़िलो मुतासिर थियो, जिते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु हफ़्तो मीरपुर ख़ासि में बि कैंप क़ाइमु कई। सभु वज़ीर मुशीर आयल हुआ, मगर हींअर साल 2022 में बि साॻी तरह सिंध हुकूमत पारां फोकल पर्सन सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो खे मुक़ररु कयो, जेको जियालनि जी लोध सां गॾु सिम नालनि में मुंहुं हणी वापसि हलियो वियो। त वरी सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह खे पिणु फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो आहे। न बरसाती पाणी निकितो, न वरी मुतासिरनि खे फ़ाइदो पहुतो। अगरि इमदाद आई त वॾेरनि जे बंगलनि ते हवाले थी वई। ऐं बरसाति सबबि 2 खां वधीक करंट लॻण सबबि ऐं छत तां किरण सबबि फ़ौत थी चुका आहिनि। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, NTV न्यूज़ मीरपुर ख़ासि।